सिंध जो नओं चूंडियल वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह कुछ देर में उहिदे जो हल्फ खणंदो। गवर्नर हाउस में हल्फ बरदारी तकरीर शाम जो 6 वॻे थींदी। गवर्नर कामरान टिसोरी मुराद अली शाह के हल्फ खणाईंदो। पीपल्स पार्टी जो मुराद अली शाह लगातार टियों भेरो सिंध जो वॾो वज़ीर थियो आहे। इलेक्शन कमीशन पारां सदारती चूंडुनि लाइ 1 मार्च ते शेड्यूल जारी करण जो ऐलान। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त 29 फरवरी ते समूरियूं असैम्बलियूं वजूद में अची वेंदियूं। 1 मार्च ते सदारती चूंडुनि जो ऐलान कयो आहे। आइन मूजिब 29 फरवरी ते इजलास घुराइण ज़रूरी आहे। सदारती चूंड में हिस्सो वठंदड़ अॼु ई नामज़दगी फॉर्म हासिल करे सघनि था। निगरान वज़ीर आज़म हिकु भेरो ॿीहर सदर खे क़ौमी असेंबली जो इजलास घुराइण जो मशवरो ॾेई छॾियो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ सदर डॉक्टर आरिफ अलवी के मोकिलियल सिफ़ारिशुनि में आइन तहत असेंबली जो इजलास घुराइण जी तजवीज़ ॾींदे चयो आहे त इजलास आइनी मुदत तहत सॾायो वञे। चूंडुनि जे एके ॾींहुं अंदरि मिलियल डेडलाइन मूजिब इजलास तलब सॾायो वञे। सदर आरिफ अलवी क़ौमी असेंबली जो इजलास 29 तारीख़ ते न घुराए आइन जी भञकड़ी कई। उम्मीद त स्पीकर इजलास घुराए आइनी ज़िम्मेवारी पूरी कंदो। आरिफ अलवी ते आइन टोड़ण जा 2 केस ठही सघनि था। आरिफ अलवी ख़िलाफ़ पहिरियों केस बेएतमादी रिथ वक़्तु क़ौमी असेंबली टोड़ण ऐं ॿियो केस आइनी मुदत अंदरि क़ौमी असेंबली जो इजलास न घुराइण जो थी सघे थो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आसिफ ज़रदार जी मुफ़ाहमत वारे अमल में पीटीआई बि शामिल हूंदी। सियासतदाननि हिक ॿिए जी इज़त न कई त केरु ॿियो संदन इज़त न कंदो। तारीख़ खे दुरुस्त करण लाइ पहिरियों क़दम शहीद भुट्टो बाबति रेफरेंस जो इंसाफ़ ते ॿधल फ़ैसिलो हूंदो। सुप्रीम कोर्ट में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो बाबति सदारती रेफरेंस ते ॿुधणी। अदालती मुआविन दलील ॾींदे चयो त शहीद भुट्टो जो नालो पहिरियां केस में शामिल न हो। मजिस्ट्रेट जी मंज़ूरी बिना कयल जांच बाद ज़ुल्फ़कार भुट्टो जो नालो केस में शामिल कयो वियो। मजिस्ट्रेट पुलिस रिपोर्ट ते केस बंदि करण जो हुकुम ॾिनो हो, जेको अॼु बि बरक़रार आहे। चीफ जस्टिस सवाल कयो त छा सुप्रीम कोर्ट हिन मामले ते कुझु न कयो। छा जवाबदार 164 जे बयान में एतिराफ़ कयो हो त हुन क़त्ल ज़ुल्फ़कार भुट्टो जे चवण ते कयो हो। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी ते 190 मिलियन पाउंड करप्शन केस में फर्दे जुर्म लागू। जवाबदारनि जो ॾोह मञण खां इनकार। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ 190 मिलियन पाउंड करप्शन केस जी ॿुधणी अडियाला जेल में थी। अदालत पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी ते फर्दे जुर्म लागू कंदे शाहिदनि खे तलब करे वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट शीरिन मज़ारी जे मुबैना अगवा केस में सुभाणे काबीना सेक्रेटरी खे सॾाए वरितो। जस्टिस मोहसिन अख्तर ख़ियानी रिमार्क्स ते चयो त फैक्ट फाइंडिंग कमेटी जी रिपोर्ट अदालत में पेश करण बदिरां सिधो काबीना खे मोकिली वई। सुभाणे वज़ीर आज़म बि तलब थियल आहे। काबीना सेक्रेटरी बि अदालत अचे। वफ़ाक़ी काबीना खां कम न थी रहियो आहे त हिते विहारे कम कराईंदासीं। अदालत केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। सुन्नी इतिहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं अलाट करण बाबति फ़ैसिलो न थी सघियो। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में 5 रुकनी बेंच आॾो ॿुधणी ते नून लीग, पीपल्स पार्टी, एमक्यूएम ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल जा वकील पेश थिया। एमक्यूएम ऐं मुस्लिम लीग नून जे वकीलनि सुन्नी इतिहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं अलाट करण जी मुख़ालफ़त करे छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर रिमार्क्स ते चयो त दरख़्वास्तूं गॾाए ॿुधियूं वेंदियूं। फ़ैसिलो कमीशन खे करण ॾिनो वञे। सुन्नी इतिहाद काउंसिल आम चूंडुनि में हिकु बि सीट नाहे खटी। कुझु आज़ाद मेंबर्स खे पार्टी में शामिल करे मख़सूस सीटूं कीअं हासिल करे सघजनि थियूं। ही सियासी न पर कानूनी मामिलो आहे। नून लीग अॻवान आज़म नज़ीर तारड़, पीटीआई अॻवान बैरिस्टर गोहर चयो त सुन्नी इतिहाद काउंसिल जी सीटुनि ते कंहिं ॿिए जो हक़ नाहे। मख़सूस सीटुनि जो फ़ैसिलो थियण ताईं क़ौमी असेंबली जो इजलास नथो सॾाए सघिजे। इलेक्शन कमीशन खे नोटिस वठणु घुर्जे।
इलेक्शन कमीशन एने 15 मानसेरा ते मुखालिफ उम्मीदवार की कामयाबी खिलाफ नवाज शरीफ की दरख्वास्त ते फैसलो महफूज करे वरतो। इलेक्शन कमीशन नवाज शरीफ ऐं कामयाब थियल आज़ाद उम्मीदवार जे वकीलन जा दलील ॿुधण बाद फैसलो महफूज कयो। अॼु ई ॿुधाइण जो इम्कान। केपी जे इलाइक़े मर्दान में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई दौरान दहशतगर्दन की फायरिंग में एसपी एजाज खान शहीद, डीएसपी समेत 3 एहलकार जख्मी, 2 दहशतगर्द भी मारिजी विया। डीपीओ मर्दान नजीबुर रहमान जो चवण है त दहशतगर्दन की मौजूदगी वारी इतला ते कार्रवाई कई वई त दहशतगर्दन फायरिंग कई। जवाबी कार्रवाई में 2 दहशतगर्द मारिजी विया। जख्मियुनि में डीएसपी नसीम खान, मंसूर ऐं सलीम शामिल। शहीद एसपी एजाज खान की जनाज़े नमाज अदा कई वई। पाक फौज एलओसी ते भारतीय फौज जो जासूस क्वाड ऑप्टर किराए तबाह करे छडि॒यो। पाक फौज 25 फरवरी ते जासूसी कंदड़ भारतीय क्वाड ऑप्टर खे किरायो। ज़रियनि मूजिब क्वाड ऑप्टर एलओसी ते पाकिस्तानी इलाइक़े की जासूसी करे रहियो हो। कराची में कारकुननि ते तशद्दुद ऐं चूंडुनि में मुबैना धांधलियुनि खिलाफ जीटी जा मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरना। कश्मोर, नवाबशाह, कंबर, ठट्टो, उमरकोट, मिठी, कंधकोट, मटियारी, सांगड़, नौशरो फेरोज, दादू, मीरपुर बटोरो, रतोतेरो, मीरपुर माथेलो, उबावड़ो, शाहपुर शाख, कोटड़ी, ठुल, न्यू सईदाबाद, शहदादपुर, मांझन ते एहतजाज कयो वियो। ठारू शाह, नारो, जाम साहब, भान सईदाबाद, बाढ, मोरो, नवकोट, सखरण, टंडोबागो, तलहार, कैन शाह, मेहड़, मातली में मुज़ाहिरा। शफाफ चूंडू कराइण जो मुतालबो। बलूचिस्तान में बर्फबारी ऐं बरसात थधि वधाए छॾी। ज़ियारत कोयटा में बर्फबारी जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी। गवादर में 24 कलाकनि खां जारी बरसात सबबि पोड वारी सूरतहाल पैदा थी वई। सिंध में तेज़ हवाउनि जो राज बरक़रार। खमीस ते सूबे में किथे तेज़ ते किथे हल्की बरसात पवण जो इम्कान। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में परडे॒हनि खे सुञाणप कार्ड जारी करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा। मटियारी, दादू ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज कयो वियो। अॻवाणनि जो चवणु आहे त नादरा पारां गैर क़ानूनी तौर तरसियल परडे॒हनि खे सुञाणप कार्ड जारी कया पिया वञनि, जेको सिलसिलो बंदि कयो वञे।